हिते अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदासीं। टंडोल हियार खां टंडोल हियार में चंबड़ रोड ते वेठल बरसात मुतासिरनि सां पेश आयल हादसे जो केस दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी टंडोल हियार जो नोटिस बाद केस दाख़िल कयो वियो। वारसन दाख़िल करायल केस में वाक़े जो ज़िम्मेवार ट्रक ड्राइवर खे करार ॾिनो आहे। ट्रक कल्टी थियण सबबि औरत जमुना ऐं संदसि ॿ न्याणियूं फोत थी वयूं हुयूं। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हुयो टंडोल हियार में। हिन वक़्तु हादसे जो केस दाख़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त टंडोल हियार में चंबड़ रोड ते वेठल बरसात मुतासिरनि सां पेश आयल हादसे जो केस दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी टंडोल हियार जे नोटिस बाद केस दाख़िल कयो वियो। वारसन दाख़िल करायल केस में वाक़े जो ज़िम्मेवार ट्रक ड्राइवर खे करार ॾिनो आहे। ट्रक कल्टी थियण सबबि औरत जमुना ऐं संदसि ॿ न्याणियूं फोत थी वयूं हुयूं। टंडोल हियार में चंबड़ रोड ते वेठल बरसात मुतासिरनि सां पेश आयल हादसे जो केस दाख़िल कयो वियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल दर सां। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? केस दाख़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल टंडोल हियार जे चंबड़ रोड ते वेठल जेको बरसात मुतासिरनि सां जेको हादसो पेश आयो आहे जंहिंमहिल जे हिकु औरत समेत ॿ जेको न्याणियूं जेके उहे फोत थी आहिनि। उन जो जेको केस आहे उहो चंबड़ थाणे ते वारसनि जो जेको फ़रियाद दाख़िल कयो आहे। अॼु वांगुरु ॿुधायां त जेका राति वाक़ियो थियो तंहिंखां पोइ सुबुह जेको आहे त वारसनि जेको धरणो हुयो चंबड़ रोड ते उन खां पोइ एसएसपी टंडोल आया जेको वाक़े जो नोटिस वरितो हो ऐं वारसनि खे जेको यकीन दहानी कराइण आई हुई एफआईआर थी। हुन खां पोइ जेको चंबड़ थाणे ते जेको आहे उन एफआईआर जेका आहे उहा दाख़िल थी वई आहे। जंहिंजे लाइ उन सिंह जेको आहे उनजी फ़रियाद ते जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे। केस जेको आहे उहो सिर्फ़ु ट्रक ड्राइवर जेको आहे उन ते दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी टंडोल हियार जो चवणु आहे त असां जेको टीमूं जोड़े छॾियूं फौरी तौर ते जेको आहे जेको ट्रक ड्राइवर आहे जेको फ़रार थी वियो आहे उन ते जेको छापा हणूं था गिरफ़्तार करे जल्द जेको आहे जेके मुतासिरीन उन्हनि सां इंसाफ़ थींदो। जी ठीकु आहे गुलाम रसूल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।